अठें अयाज़ मेले में तव्हां सभिनी खे भलीकार ऐं इंतिहाई अहम सेशन फ़िक्री लिहाज़ सां, छाकाणि त अयाज़ हिन धरती जे हिन ख़िते जे फ़िक्र जो वारिस आहे ऐं ख़ासि तौरु बरे सग़ीर जी जेका क्लासिकी शाइरी आहे उन जो फ़िक्री वारिस आहे, उन जो फ़िक्री तौरु संभालींदड़ आहे ऐं उनखे नओं करे पेश कंदड़ आहे ऐं हुन जा तख़लीक़ी सरचश्मा असांखे इन ई क्लासिकी शाइरी में मिलनि था। असां सां शरीक गुफ़्तगू तमामु वॾा नाला आहिनि ऐं साम्हूं बि तमामु वॾा नाला मौजूदु आहिनि। सभिनी खे भलीकार। ऐं गुफ़्तगू जो आगाज़ कंदुसि नवीद संदीले खां। नवीद फ़लसफ़े जो उस्तादु आहे, सिंध यूनिवर्सिटी में फ़लसफ़ो पढ़ाए थो ऐं फ़लसफ़े ते संदन हिकिड़ो शानदार किताब बि आयो आहे ऐं ताज़ो एमफिल जी डिग्री मुकमिल कई अथनि। नवीद जो कमु इंतिहाई घणो रुखो त आहे ई पर मञता जोॻो आहे ऐं फ़लसफ़े जे एतबार खां हुन जंहिं नुक़्ते खे खयो आहे उहो इंतिहाई निरालो आहे ऐं सिंध जे लाइ इहो हिकिड़ो स्वाभाविक क़दम आहे त असांजा नौजवान मैडम अमर सिंधू जे ई डिपार्टमेंट सां हुननि जो तालुक़ु आहे ऐं मैडम खे शाबस हुजे जो अहिड़ा माण्हू हुननि पैदा कया आहिनि ऐं लख मुबारकूं हुजनि मैडम खे ऐं संदन समूरी टीम खे जिन अठों अयाज़ मेलो बिना कंहिं वक़फ़े जे हर साल जीअं हिन साल तरतीब ॾिनो आहे, उन्हनि जे लाइ हिकु दफ़ो ताड़ियूं थी वञनि। नवीद साईं, तव्हां ॾांहुं अचूं था। बरे सग़ीर जी क्लासिकी शाइरी ऐं अयाज़ जा तख़लीक़ी सरचश्मा, अव्हां कीअं था ॾिसो त अयाज़ ख़ासि तौर ते जेको जीअं बरे सग़ीर जा मुख़्तलिफ़ शाइर आहिनि, तव्हां छा था सम्झो त कहिड़नि शाइरनि खां जा हुन जा जेको तख़लीक़ी सरचश्मा आहिनि उन्हनि खे हुन वरितो आहे, कहिड़ो असरु क़बूलु कयो आहे? तमामु घणी महिरबानी। सभ खां पहिरियां मां मैडम अमर सिंधू ऐं संदन टीम खे शेख अयाज़ अठें मेले में जे मुनक़िद करण लाइ मुबारकबाद पेश करियां थो ऐं मां संदन शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूंखे उन शेख अयाज़ अठें मेले में वरी इन शेख अयाज़ जे हवाले सां नींड ॾिनी, दावत ॾिनी ऐं सो तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां मां। जेसिताईं शेख अयाज़ जे हवाले सां ॻाल्हि आहे त सभ खां अॻु में मां इहा ॻाल्हि शेयर कंदुसि त कंहिं बि तख़लीकार लाइ उन जो माहौल, धरती ऐं उन दौर जा जेके फ़िक्री सरचश्मा आहिनि उहे कंहिं बि तख़लीकार खे इंस्पायर कनि था। साॻीअ तरह शेख अयाज़ जी शाइरी जे अंदरि जेकॾहिं ॾिठो वञे त उन जे फ़िक्री जेकी उॾार आहे, फ़िक्री जेकी पुख़्तगी आहे, तख़लीक़ी जेके उन जा मुख़्तलिफ़ ज़ाविया आहिनि उन में बरे सग़ीर जी शाइरी जो तमामु वॾो असरु रहियो आहे, ख़ासि तौरु क्लासिकी शाइरी। ऐं क्लासिकी शाइरी या शाइरी जेकी आहे उन बरे सग़ीर जे हवाले सां उनखे चइबो आहे कविता, काव्या यानी पोइट्री, तख़लीक़। त उहा तख़लीक़ जी देवी जंहिंखे चयो वियो त देवताउनि तरफ़ां ॾात आहे, उहा शेख अयाज़ जी शाइरी में जेके उन तजुर्बा कया आहिनि, ओरिजिनल जेकी तबज़ात उन जी शाइरी आहे, गज़ल आहे, गीत आहे, दोहो आहे, वाई आहे, जेके बि उन जूं सिन्फ़ूं आहिनि ऐं उन्हनि में जेको उन जे शाइरी जे अंदरि हिकिड़ो फ़िकिर आहे उहो उन ते हिंदुस्तान जे बरे सग़ीर जे क्लासिकी शाइरनि जो तमामु घणो असरु आहे। ख़ासि तौरु अमीर ख़ुसरो जेको जंहिं जहिड़ो गीत जेको पंहिंजो गज़ल जेको आहे, जेको पारसी में गज़ल लिखियो या हिंदी में जेको उन गज़ल लिखियो आहे, उन जो बि शेख अयाज़ जी शाइरी ते तमामु घणो असरु आहे। ऐं विजूं वसणायूं में अमीर ख़ुसरो पाणेरी सां जेको गुफ़्तगू करे थो, उहा जेको शेख अयाज़ लिखियो आहे उहा बि उन हवाले सां इंस्पायरेशन आहे। ॿियो अमारू आहे संस्कृत जो शाइर, उन जो बि शेख अयाज़ ते तमामु वॾो असरु रहियो आहे। शेख अयाज़ पंहिंजे लिखड़नि में बि उनजो ज़िक्र कयो आहे ऐं अमारूअ जे हवाले सां हिकिड़ी सिट यादि अचे थी त गीत अमारूअ ॻाता हा, त गीत जा जेके अमारू जे हवाले सां उहो आहे। कालीदास आहे, कालीदास जो नल दमयंती, शकुंतला ऐं ॿिया जेके उन जा नाटक आहिनि उन में शाइरी जूं जेको तजुर्बा कया आहिनि कालीदास, उन्हनि जो बि शेख अयाज़ ते तमामु घणो असरु रहियो आहे। ईअं भर्तृहरि आहे ऐं अब्दुल रहीम खान आहे, टैगोर आहे, टैगोर जो बि तमामु घणो शेख अयाज़ ते असरु आहे। त शेख अयाज़ जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई
सचल ऐं सामीअ खे पंहिंजी शाइरीअ जो हिसो बणायो आहे, पंहिंजे फ़िक्री पुख़्तगीअ लाइ, फ़िक्री जेको आहे रिक्रिएशन करण जे लाइ उन्हनि खे पढ़ियो आहे ऐं उनखे पंहिंजी शाइरीअ में हिकिड़ी तमामु अहम जॻह ॾिनी आहे। साॻीअ तरह उहो बरे सग़ीर जे क्लासिकी शाइरनि खे बि उन में पंहिंजो हिसो बणाए थो ऐं उन्हनि खे पंहिंजो जेको आहे शाइरीअ में उन्हनि खे जॻह ॾिए थो ऐं उन्हनि जहिड़ा मुख़्तलिफ़ पंहिंजा तजुर्बा बि करे थो। मिसाल दोहा आहिनि उन जा, त दोहे में बि उहा जेकी उनजी हयत आहे या उनजो कंटेंट आहे उहो क्लासिकी रखियो आहे। तोणे जो शेख हयात जदीद फ़िक्रनि खां तमामु घणो मुतासिर रहियो आहे दुनिया जे खां, पर उन जी शाइरी जे अंदरि जेको उन जेकी पेवस्तगी आहे, उन में जेको फ़िक्री जेको आहे गहराई आहे, उहा उन मजमूई शऊर जो हिसो आहे जेको असांजे सब कॉन्टिनेंट या बरे सग़ीर जो हिसो रहियो आहे। त मां सम्झां थो शेख हयात जो जेको इन पासो आहे उहो तमामु उन जी धरतीअ सां जड़ूं आहिनि ऐं उहा ॿोली बि उन काफ़ी इस्तेमालु कई आहे। जेकॾहिं मॉडर्न उन खां थोरो पोइ ते अचिबो त मीरा जी जो तमामु घणो शेख हयात जी डिक्शन ते असरु आहे। त मीरा जी तमामु वॾो हिकिड़ो जेको क्लासिकी रंग आहे मीरा जी में या मीराबाई में, उहो मीरा जी जे अंदरि बि मौजूदु आहे। उहो गज़ल में जेके अयाज़ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, काफ़ी काफ़िया उन इस्तेमालु कया आहिनि, त उहे बि उन जी शाइरीअ में उहे मौजूदु आहिनि। उन करे शेख हयात खे चवणो पियो त शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िले मक़सूद खे पाए नथी। शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िले मक़सूद खे पाए नथी, गूंज उन जी शाख बि महबूब आहे, कूंज जे पैगाम पहुचाए नथी। त उहो शेख हयात जी शाइरी में उहो पैगाम आहे बरे सग़ीर जे उन्हनि क्लासिकी फ़िक्रनि जो। महिरबानियूं नवीद भाउ, तमामु ख़ूबसूरत। असां डॉक्टर आबदा गांगरो ॾांहुं हलंदासीं। डॉक्टर साहिबा जो कम बि इंतिहाई बहितरीनु आहे। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में सिंधी अदब जो उस्ताद आहिनि ऐं इनखे अलावा बि हुननि जो तमामु वॾो कमु आहे। शेख हयात सदियुनि जो सर्जनहार जे नाले सां हुनजो किताब बि छपियलु आहे। असां मैडम खां इहो पुछंदासीं त अयाज़ छाकाणि त घण रुखो शाइर आहे त हुन जा तख़लीक़ी सरचश्मा बि तमामु घण रुखा आहिनि। हुन ईअं सम्झंदो ज़िया साईं वेठो आहे, असां अक्सर बहस कंदा आहियूं त अयाज़ मुख़्तलिफ़ गुलनि मां माखी जी मख वांगुरु रस खई आहे ऐं उन में हिकिड़ो नओं ज़ाइक़ो, नओं रंग भरे करे असांजे साम्हूं पेश कयो आहे। त ईअं तव्हां छा था सम्झो, ख़ासि तौरु भक्ति मूवमेंट जे हवाले सां जेको अयाज़ वटि हिकिड़ो तसवुरु मिले थो, उनखे तव्हां कीअं था सम्झो या त अयाज़ कीअं उनजो तसवुरु असरु क़बूलु कयो आहे? सभ खां पहिरियां त मां बि मुबारकबाद ॾींदमि दी अमर सिंधू, इरफाना मिला ऐं उन्हनि हसीन मसरत ऐं ॿियनि उन्हनि सभिनी जे समूरे सथ खे त हीउ ॾाढो सक्सेसफुल इवेंट हिननि हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिते ऑर्गेनाइज़ कयो आहे। सभ खां उन खां पोइ इहा हुननि खे थैंकफुल आहियां त हुननि हीउ मौज़ू रखियो आहे ऐं हीउ ॾाढो गुनागून मौज़ू आहे ऐं हिन ते मां सम्झां थी कोई हिकिड़ो सेशन न ऐं 2-3 सेशन हुजणु खपनि। अयाज़ जी शाइरीअ ते भक्ति तहरीक जो तमामु घणो असरु आहे। उनखे असां जेकॾहिं कैटेगराइज़ कयूं त एतिरो घणो हुन जी शाइरीअ में उहो मटीरियल मिले थो जंहिंमां ज़ाहिर थिए थो त अयाज़ भक्तीअ जो असरु वरितो आहे। त उनखे असां 4 हिसनि में कैटेगराइज़ कंदासीं। हिकिड़े हिसे में उहे शेर आहिनि अयाज़ जा जिन में हुन भक्तीअ जा जेतिरा बि शाइर आहिनि, जेतिरा बि संत कवि खां वठी शंकर आचार्य खां वठी करे ऐं भिटाईअ ताईं ऐं सामीअ ताईं इवन जेतिरा बि उहे संत कवि आहिनि ऐं उन्हनि खां हू कीअं कीअं मुतासिर थिए थो ऐं उन्हनि जो हिकु हिकु शेर में हुन ॼण ज़िकिर कयो आहे ऐं हुन पंहिंजो ॼण हिकिड़ो ॼण ख़्यालु पेश कयो आहे त मां कहिड़े शाइर खां कीअं मुतासिर आहियां। ॿिए हिसे में वरी असां उनखे ईअं कैटेगराइज़ कयूं था त उहे शाइर उन्हनि जे कॉन्सेप्ट्स मां अयाज़ कीअं उन्हनि जा बेत जेके हुआ, उन्हनि जा दोहा जेके हुआ, उन्हनि खे अयाज़ कीअं पंहिंजी शाइरीअ में आंदो। ऐं 3 हिसे में वरी असां उनखे ईअं कंदासीं त अयाज़ उन समूरे उन नज़रिए खां या इन मूवमेंट खां मुतासिर थी करे पंहिंजी जेका शाइरी जेका सिरजी आहे उहा कीअं आहे। ऐं चोथों उनजो हिसो इहो आहे त इन सॼी मूवमेंट मां अयाज़ छा हासिलु कयो ऐं उन जे नतीजे में अयाज़ कहिड़ो जेको आहे सो मैसेज ॾिनो आहे। शंकर आचार्य, आदि शंकर आचार्य जंहिं वेदांत जो बि बुनियादु विधो, उन सभ खां पहिरियां भक्ति जो कॉन्सेप्ट जेको आहे सो ॿुधायो। उन खां पोइ रामानंद, रामानुज ऐं इहे उन खां पोइ वरी ॿिया कबीर थी वियो, मीरा थी वई, या जेको आहे सो
गुरु नानक थी वियो, इहे इन्हनि सभिनी जो मां थोरो हिकिड़ो ज़िक्र कयां त शंकराचार्य जे लाइ जीअं चवे थो त ॾखण खां उत्तर ताईं मूंखे हीउ खंडु ॿीहर लताड़णो आहे। हाणे हुन जेका मूवमेंट शुरू कई हुई उहा ॾखण खां वठी करे ऐं ॾखण हिंदुस्तान खां वठी ऐं उत्तर ताईं शुरू कई। हीअ पहाड़ी इंतज़ारु करे रही आहे उन्हनि लिफुनि जो जेकी मुंहिंजे पेरनि में लिकल आहिनि ऐं उन पंध जो जंहिंमें उहे ज़ाहिर थियणियूं आहिनि ऐं तूं न ॾिठा आहिनि शंकराचार्य उहे कंवल जे माया रूपीअ नदीअ में सदाईं तरंदा आहिनि। आहे हीउ ड्रिगो नज़म आहे, वक़्त जी कमीअ जे करे मां नथी कयां। वरी रामानंद या रामानुज जे लाइ जीअं चवे थो त तोड़े रामानंद हो तोड़े रामानुज मां जीअं गोरीअ गज जंहिं ते टुका केतिरा। वरी उन खां पोइ जेको आहे सो मीराबाईअ जा जीअं चवे थो त मीराबाई जायसी तोड़े तुलसीदास। हाणे जायसी जेको आहे सो मीराबाई त बंगाल जी हुई ऐं तुलसीदास जो बि हिन असरु वरितो आहे, हुनजो पोइ ॿुधायां थी। ऐं मीराबाई ऐं जायसी वरी उहो हुयो जायस जो हुयो मुस्लमान हुयो ऐं सभ खां पहिरियां जेका राणी पद्मावती जो जेको जंहिंखे मंज़ूम नज़म में जेको उन किसे खे आंदो हो उहो जायसी आंदो हुयो। चए थो त मीराबाई जायसी तोड़े तुलसीदास ही जो मुंहुं जो श्वास तंहिं में सभु सुगंध जीअं, यानी हू उन मां जेको इंस्पिरेशन वठे थो उनखे। वरी ॿिया शाइर आहिनि त भूषण ऐं शिवाजी आहिनि। चए थो त ईअं कविता भुएं थी ॾिठई अॻु आजी, ईअं कविता भुएं ते ॾिठई अॻु आजी भूषण शिवाजी मुंहिंजे रग रग में हुआ। हाणे उते भूषण ऐं शिवाजी खां कहिड़ो इंस्पिरेशन वठे थो त हीअ अहिड़े तरीक़े सां सिंध जो हुयो दादू दयाल, उन खां बि उन जो चए थो त दादू पंथी केतिरा अॼु बि मुंहिंजे कढ तोड़े मूंखे अढ भिटाईअ बीड़ो कयो। वरी जेके हुन कबीर ऐं तुलसीदास जा जेके बेत आहिनि वरी उन्हनि खे पाण पंहिंजी शाइरीअ में उन्हनि जे कॉन्सेप्ट्स खे कीअं बयानु करे थो त चवे थो त हाणे तुलसीदास जो हिकिड़ो दोहो आहे, आवत ही न परनीसी आवत ही परनीस नहीं नैन नहीं सनी तुलसी तिहा न जाइए कंचन बरसे मी। हाणे इहो दोहो आहे ऐं अयाज़ दोहे खे दोहे में बि कन्वर्ट न कयो आहे, दोहे जो दोहे में बि न असरु वरितो अथई। जीअं भिटाईअ जी शाइरीअ में हुन 3 ऐं 4 सिटरुनि जा बेत पंहिंजे तौर ते 3 या 4 सिटरुनि में चया आहिनि या वधीक या घटि सिटरुनि में चया आहिनि। त इनखे वरी हिकिड़े टेड़ूअ में हिन बयानु कयो आहे त चए थो त तो न निभायो नींहुं तुलसी अॼु परदेस में कंचन बरसे मींहुं। वरी हुन जो कबीर जो आहे त कबीर जो हिकिड़ो मशहूरु बेत आहे त कबीर चंदन के नीवड़े निम भी चंदन हुई। त इहे चंदन ख़ुशबूदार वण आहे, उनजे भरिसां जेकॾहिं निम आहे त उहा बि ख़ुशबूदार थी वञे थी। उन खां पोइ वरी बांस जो मिसाल आहे त जीअं बांस में झुकाव न आहे, उहो अकड़ियल हूंदो आहे, उभो हूंदो आहे, इन करे उहो सिंक थी वेंदो आहे। त चए थो त कबीर चंदन के नीवड़े निम भी चंदन हुई बूढ़ा बांस बढ़ाई था युजनी बूढ़े कोई। त अयास चवे थो त चंदन भरिसां रह जीअं तूं चंदन थी वञे, चंदन भरिसां रह जीअं तूं चंदन थी वञे, कह तूं हुन ॾे कह। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ॾिसजे त हीअ मूं वटि जेके बि इहे नोट थियल आहिनि इहे रुगो अयाज़ जा उहे शेर ऐं बेत आहिनि ऐं उहे शाइरी आहे जेका हुन इन खां इंस्पिरेशन में वरिती आहे। मां सम्झां थी त जेके बि जेके भारतीय संत कवि आहिनि या सिंध जा जेके बि असांजा क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि सभिनी जी शाइरीअ ते भक्तीअ जो असरु आहे ऐं उन्हनि उहो असरु शेख अयाज़ डायरेक्ट वरितो आहे। तमामु ख़ूबसूरत ऐं पहिराइती गुफ़्तगू। चंदन जो ज़िक्र थियो, चंदन असांजे क्लासिकल शाइरी जो तमामु वॾो इस्तारो आहे। हिकिड़ो बैत आहे त चंदन चूर करींदे रतो मुंहुं कुहाड़। चंदन चूर करींदे, चंदन खे जॾहिं कटिजे थो त उन कुहाड़ी जो मुंहुं बि ॻाढ़ो थी थो वञे। चंदन चूर करींदे रतो मुंहुं कुहाड़ सॼण ॾुॼण न थिए भां रुसे सौवार। ताज जोयो साहिबु क्लासिकी अहद ते दस्तरस रखे थो ऐं अयाज़ साहिब सां बि हुननि वॾो वक़्तु गुज़ारियो आहे। अयाज़ साहिब ते राबिर रुत माया नगर जहिड़ो किताबु लिखियो अथऊं। गुफ़्तगू खे ताज जोए साहिब ॾांहुं वठी वेंदुसि त हू
बरे सगीर जी क्लासिकी शाइरी मां अयाज़ जे तख़लीक़ी सरचश्मनि में खे कीअं था ॾिसनि। संदन पंहिंजो किताबु शाह लतीफ़ जा फ़िक्री सरचश्मा बि आहे, त यकीनन उन में बि क्लासिकियत आहे, जेका प्रीमेटिव क्लासिकियत आहे उहा आहे। त अयाज़ उन जो असरु कीअं थो वठे? साईं ताज साहब। महिरबानी शेर महराणवी। शेख अयाज़ आउं सम्झां थो त न रुॻो बरे सगीर जो पर दुनिया जो सभ खां वॾो पढ़ियल शाइर आहे। हुन न रुॻो पंहिंजी क्लासिकी सिंध जी क्लासिकी शाइरी सराइकी, पंजाबी, बलोची, पश्तो, हिंदको ही त थी असांजे इन पाकिस्तान जी जोड़जग जी, पर उन खां सवाइ हिंदुस्तान में संस्कृत, हिंदी, मैथिली, ब्रिज भाषा, मेवाती, उन खां पोइ असांजा लहजा जेके आहिनि पारकरी, थरी, इन्हनि समूरनि ते उनखे दस्तरस रहियो आहे। बंगाली, बरे सगीर जूं जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि समूरनि शाइरनि खे हुन पढ़ियो आहे। ऐं हुन जेका क्लासिकी शाइरी आहे हुनजो चवणु आहे त को बि शाइर तेसि ताईं वॾो शाइर नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजी क्लासिकी शाइरीअ जो मुतालो नथो करे। पर हिन रुॻो सिंधी क्लासिकी शाइरी, पर बलोची, पश्तो, ही जेके मूं ॿोलियुनि जा नाला वरिता, उन्हनि जी समूरी असासी ऐं क्लासिकी शाइरीअ जो न रुॻो वसी मुतालो कयो, पर उनजो तत्व ऐं गर जंहिंखे असेंस चइजे उहो पंहिंजे शाइरीअ में आंदो। किथे हू उन्हनि ते तनक़ीद बि करे थो ऐं किथे हू उन्हनि खां अॻिते बि वञे थो। तव्हां हुन सभ खां पहिरीं त पंहिंजे क्लासिकी नाते में जेकॾहिं मिसाल सिंध में था वठूं त काज़ी काज़न आहे, शाह इनात आहे, लुत्फुल्ला कादरी आहे, प्राणनाथ आहे, दादू दयाल आहे, उन खां पोइ सचल, सामी, रोहल, मिसरी शाह ताईं हिकिड़ो तसलसुल खणी थो अचे ऐं माज़ीअ सां पंहिंजो रिश्तो नथो कंदे, पर रुॻो माज़ीअ जो पढ़ाॾो या उतारो नथो थिए, हू उन में नवाण आणे थो। उन खां पोइ हुन ॿी जेका ॻाल्हि कई आहे त सिंध जूं ऐं बरे सगीर जूं जेके शाइरी सनफ़ूं आहिनि, जंहिंमें बेत आहे, दोहो आहे, सोरठो आहे, गीत आहे, लोली आहे, लोक जेके आहिनि, छेज आहिनि, उन्हनि समूरनि में हुन जेका न रुॻो शाइरी कई आहे पर उन्हनि ते हुन पंहिंजे आत्मकथा में या ॿियनि किताबनि में बि तफ़सीली लिखियो आहे। मसइलनि जॾहिं सिंधी गीत ते लिखे थो त हिंदी गीत जा जेके शाइर आहिनि उन्हनि खे बि खणी थो अचे, वेंदे क्लासिकियत खां वठी जदीद क्लासिकियत ताईं जेके शाइर अचनि था उन्हनि सभिनी खे खणी थो अचे ऐं उन्हनि जो ज़िक्र पंहिंजी शाइरीअ में करे थो। मसइलन ख़ुसरो लाइ लिखे थो त ख़ुसरो तूं जॾहिं हिंदीअ में ख़ुसरो लिखी थो तॾहिं ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो। माना असीं आम तरह ख़ुसरो था चऊं, पर जॾहिं हिंदी या ब्रिज भाषा या जेका पूर्वी आहे उन में जेको माण्हू पढ़े थो त उहो ख़ुसरो करे चए थो। ऐं या हिकिड़े लिखे थो हिन न रुॻो शाइरनि जो पर मग़रबी असीं सरचश्मनि खे छॾे था ॾियूं। मशरिकी जेके मसइलन ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, उनखां पोइ उपनिषद आहिनि, गीता आहे, या ॿिया पुराण आहिनि, उन्हनि सभिनी जो न रुॻो मुतालियो कयो आहे पर उनजो इज़हार पंहिंजे शाइरीअ में बि कयो आहे। अहिड़े नमूने सां जेके उर्दू शाइर आहिनि या हिंदीअ जा शाइर आहिनि या मैथिलीअ जा शाइर आहिनि, विद्यापति आहे, मसइलन हिकिड़ो असांजी भेण बि पढ़ी वई पर आउं वरी उनखे वधायां थो। मीरा बाई जायसी पद्मावती प्रभात, मीरा बाई जायसी तोड़े तुलसी दास, ही जो मुंहिंजो श्वास तंहिं में सभु सुगंधियो, माना उन्हनि जे समूरनि जो हू वास वठे थो। या हू हिकिड़ो चए थो तोजा सम्झी सिट सा अॼु ताईं इतिहास, जंहिंमें कर मोड़े उथियो कवि कालीदास, आयो जंहिंजे ओट मां विद्यापतिअ वास, ही जो मुंहिंजो श्वास
तंहिंमें सभु सुगंधियो। हाणे हुन कवि कालीदास खे बि आंदो आहे, मैथिलीअ जो विद्यापति बि जेको आंदो आहे। ऐं इन खां पोइ चए थो, माई हाँ टैगोर मां पद्मावती प्रभात, हीअ जा मुंहिंजी राति रही रहंदी केतिरो। या असांजो बुल्ला शाह आहे, चए थो त बुले खां भिटाईअ ताईं सारो इतिहास मूं में आहे, मां ई सारा गीत आहियां। या चए थो त माधूलाल हुसैन जे मेलो चरागान, माधूलाल हुसैन जो मेलो चरागां, मां आहियां तोसां तोड़े तूं पंजाब जो, तूं पंजाब जो आहीं तॾहिं बि मां तोसां आहियां। मसलन हिंदुस्तान जा जेके शाइर आहिनि, कबीर आहे, कालीदास आहे, मीराबाई आहे, खुसरो, अली कुतुब शाह, विद्यापति, तुलसीदास, रहीम खान खानान, मलक मोहम्मद जायसी, जयदीप, चंडीदास, रविदास, सोरदास, हरि भर्तरी, दादू दयाल, प्राणनाथ खां गुरु नानक ताईं जेके शाइर आहिनि, उन्हनि जे शाइरीअ जो न हिकिड़ो वसी मुतालो कयो आहे, पर उन्हनि जे रूह खे पंहिंजे शाइरीअ में समाए हुन असां ताईं पेश कयो आहे। इन हवाले सां आउं नथो सम्झां त को पंजाब जो शाइर, को हिंदीअ जो शाइर, को बंगालीअ जो शाइर अयाज़ जेतिरो, छाकाणि त अयाज़ हिकिड़नि जी शाइरी उन्हनि जे ज़बान में, सराइकी हुनखे आई थिए, पंजाबी आई थिए, हिंदी आई थिए, संस्कृत जो कुझु मुतालियो हो, ब्रिज भाषा या मारवाड़ी, इनखे त उन्हनि ॿोलियुनि में हुन पढ़ियो, पर ॿियनि जो उन्हनि खे तर्जुमनि में पढ़ियो। मसलन बलोची त उन में मस्तवकली हुजे, बालाच हुजे या ॿिया शाइर हुजनि, ऐं उन्हनि खे उन्हनि रुगो पंहिंजे शाइरीअ में कयो। तव्हां ॾिसो जदीद क्लासिकी शाइर गुलखान नसीर, जॾहिं शेख अयाज़ जेल में आहे ऐं उते पश्तो जो अजमल खटक बि आहे, गुलखान नसीर बि आहे, ऐं हैदराबाद में असांजो फैज़ अहमद फैज़ आहे। त हीअ जेके जदीद क्लासिकियत ताईं शेख अयाज़ जो असरु आहे, उनजो इज़हार जीअं कल्ह साईं शाह मोहम्मद मरीअ गुलखान नसीर जा शेख अयाज़ ते शेर ॿुधायो। ईअं फैज़ अहमद फैज़ खे शेख अयाज़ तमामु वॾो शाइर मञे थो, पर जॾहिं हू बीजल ॿोलियो जो महाग लिखे थो, त उन में हू पाण खां शेख अयाज़ खे वॾो थो सॾे। हाणे इहा ईअं सम्झो त जबल जूं चोटियूं हिक ॿिए खे ॾिसनि थियूं। वाह, ख़ूबसूरत। माना हू बराबरि, हू उन में नंढ वॾाई कान्हे। अयाज़ फैज़ खे वॾो थो चए, फैज़ अयाज़ खे थो वॾो चए। मसलन उस्ताद बुखारी कंहिं ज़माने में चयो त असीं बल्ब आहियूं, शेख अयाज़ थर्मल पावर आहे। हाणे इन में उस्ताद पंहिंजी हैसियत न विञाई, पर अॻिले जी अज़मत जो बयानु कयो आहे। तीअं अयाज़ जॾहिं हिननि शाइरनि ते लिखियो आहे या हिननि जे शाइरीअ ते लिखियो आहे, त उन में इहे सभु ॻाल्हियूं हुन समायूं आहिनि। तंहिंखां पोइ अयाज़ पंहिंजी क्लासिकी शाइरीअ में मिसाल कहाणियूं आहिनि। मिसाल हू लिखे थो त होमर जेकॾहिं हेलिन खे न छुए हा त हेलिन अमरता न माणे हा। अहिड़े नमूने लिखे थो त भिटाई जेकॾहिं मारवीअ खे न छुए हा, उनखे सिंध में त रोज़ु मायूं खजनि थियूं, अलाए केतिरियूं मायूं खजनि थियूं, पर मारवी छो हुबुलवती इश्तारो बणिजी वई आहे, सिंबल बणिजी वई आहे, कैरेक्टर जो हिकिड़ो मिसाल बणिजी वई आहे। छो त कुझु कैरेक्टर हुनजो उहो पंहिंजी जॻह ते, पर लतीफ़ जो जॾहिं उनखे छुहाव मिले थो त मारवी असांजे लाइ अज़मत, तक़दुस, वतन परस्ती ऐं किरदार जो हिकिड़ो सिंबल बणिजी थी वञे। ईअं हुन समूरिन जेके असां मसइलो सोणी हुन नए सिर ॻाई आहे, ससुई नए सिर ॻाई आहे, ऐं सोरठ नए सिर ॻाई आहे। सामी जा सुलूक पंहिंजे जॻह ते, पर शेख अयाज़ जॾहिं सामीअ जा नवां सुलूक लिखे थो त सामीअ सां इख़्तिलाफ़ रखे थो, उन सां तज़ाद रखे थो, पर वरी चवे थो छा हिकु वेदांतीअ सां नास्तिक जो ठाह नथो थी सघे थो। असां ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। ऐं बिल्कुलु तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हुन पंहिंजे क्लासिकल सां घणनि जायुनि ते त उन्हनि खे क़बूलु कयो आहे, पर किथे किथे उन्हनि खे इख़्तिलाफ़ बि रखियो आहे। डॉक्टर फातिमा हसन चवंदी आहे त हू किथे किथे उलझी पए थो पंहिंजे क्लासिकी शाइरनि सां। ऐं बिल्कुलु
फयाज़ लतीफ़ इन ते कमु बि कयो आहे ऐं अयाज़ लिखियो आहे त मेरो चवंदो केरु मूंखे मुल्क मलीर में। लतीफ़ साईं चयो त मेरो मुंहुं थियुमि ऐं वञणु तित पियुमि जिते हलणु न आहे हुस्न, सूंहं विञायमि सुमरा, मेरो मुंहुं थियुमि वञणु तित पियुमि जिते हलणु न आहे हुस्नरी। ऐं अयाज़ चयो त मेरो चवंदो केरु मूंखे मुल्क मलीर में, जिते धरियां पेर उते फूल फुटी पवनि। ऐं अयाज़ ईअं बि चयो हो त आओ दराज़ा हल तुंहिंजा सभई मौलवी मुंहिंजो हिकु सचल। त सचल जो पाड़ेसरी असां वटि स्कॉलर आहे साईं मुख़्तियार मलिक साहिबु, तमामु ख़ूबसूरत शाइर आहे ऐं तमामु ख़ूबसूरत तनक़ीद ऐं तहक़ीक़ बि करे थो। असां खाइन पुछंदासीं त अयाज़ ते लतीफ़ साईं या ख़ासि तौरु सचल या बेदिल या इन बेल्ट जो असरु कीअं पियो आहे ऐं अयाज़ उनखे कीअं पंहिंजी शाइरी में जाइ ॾिनी आहे। साईं मुख़्तियार मलिक साहिबु। शेख रियाज़ क्लासिकल शाइरीअ में सभ खां घणो सिंध में शाह लतीफ़ खां मुतासिर नज़र अचे थो ऐं शेख रियाज़ पाण उनजो मुख़्तलिफ़ जायुनि ते इज़हार बि कंदो रहे थो त शाह लतीफ़ मुंहिंजे रूह जो इस्तारो आहे या जंहिंजे फ़िक्र ऐं फ़लसफ़ो मुंहिंजे शऊर जी रोशनी ऐं मुंहिंजे दिलि जी धड़कण बणियल आहे। एॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ जंहिं शख़्सियत जे लाइ लिखे थो उन जे लाइ ईअं बि चए थो ऐं रुगो मां ई न, सॼी सिंध धरतीअ जो ज़रो ज़रो उन सिज जे ताब सां बहकी ऐं जगमग जरकी रहियो आहे। त जिते सॼी सिंध उन जो असरु वठे थी, सिंध जो नओं फ़िक्र उन मां लाभ माणे थो, उते उन सिंध जो सिरवाण शाइर शेख रियाज़ बि उन्हनि में शामिलु आहे। ऐं शेख रियाज़ पाण इन जा मुख़्तलिफ़ जीअं त एतिराफ़ कया आहिनि, उन्हनि मां हिकु सिट या कुझु सिटूं मां वरजाईंदुसि त जेकॾहिं को बि अहिड़ो इंसानु जंहिंजे आदर्श जे कसफटीअ ते मां पाण खे ॿधल थो सम्झां त उहो भिटाई आहे। उहो ई हिकु शाइर ऐं शख़्स आहे जंहिंजी ज़िंदगी ऐं शाइरी मुंहिंजी ज़िंदगी ऐं शाइरीअ ते बेबहा असरु छॾियो आहे। ऐं इन करे पाण ई चए थो त मां ई सचल मां ई सामी मां ई आहियां शाह, मां ई सचल मां ई सामी मां ई आहियां शाह, मुंहिंजे मन में छोलियूं मारे सिंधु, मुंहिंजे मन में छोलियूं मारे सिंधु तुंहिंजो साह। ऐं लतीफ़ जीअं जंहिं अंदाज़ में सदस फ़िक्र ते असर अंदाज़ थियो आहे उनखे वरी हिननि सिटुनि में बि ॾिसी सघिजे थो त मां जाग बि हां, मां जाग बि हां, आग बि हां, राग बि आहियां, मां जाग बि हां, आग बि हां ऐं राग बि आहियां, सचू बि संदम संग भिटाई बि संदम भाउ। हाणे ही उन्हनि सभिनी जा असर कीअं थो क़बूल करे, ज़ाहिर आहे उन जी साराह ऐं उन जी वाखाण उन जी सोच जो असर जो नतीजो आहे। जीअं लतीफ़ साईं पाण सां जेके किताब खणी घुमंदो त उहे उन जी सोच ते असर अंदाज़ थिया ऐं ईअं जिन जो हू ज़िक्र करे थो उन जी फ़िक्री ॾियाटिन में जेको तेल आहे उहो उन्हनि वटां मिले थो पियो। शेख रियाज़ जी शाइरीअ में हिकु तरफ़ भिटाई आहे त ॿिए तरफ़ जीअं शेर चयो त सचल सरमस्त बि आहे जंहिंजो चए थो सचू बि संदम संग। हाणे उन में असां उनखे ॻोल्हींदासीं त उन जो संग कीअं थो वठे पियो। उन्हनि में केतिरियूं तव्हांखे सिटूं मिलंदियूं जिन में हुन जो संग साबित थिए थो पियो। संग मां मुराद इहो न आहे त हुन जी शाइरीअ या हुन जे डिक्शन जेके हैत आहे उनखे खणी ऐं उन जी का हुन वर्जाव कयो हुजे, न, मां उनखे ईअं सम्झंदुसि त जॾहिं को बि मुसविर
रंग गॾे मिलाए का शइ ठाहे थो त टियों रंग उन में पैदा थिए थो। उहो तख़लीक़ी रंग जेको ॿिनि रंग, उहो ई शेख याज़ भिटाईअ मां कॾहिं वठे थो, कॾहिं सचल मां वठे थो। त हाणे सचल जे हयात में जेकॾहिं पहिरियों हयात जो मिसाल ॾींदासीं त उन में हिकिड़ो आहे त आशिक़ ॾिसण में आयो, महबूब गुल सनासी। हाणे इहो रिदम बि आहे ऐं साॻे वक़्तु अरूज़ जी सिट्र ते बि हिकिड़ो पुख़्तो शेर आहे सचल साईं जो त आशिक़ ॾिसण में आयो, महबूब गुल सनासी, इबरत अजब अजाइब इसरार रंग बासी, साबित सचल सचारी, यारनि जी यादि था। त इन जे करे असांखे हिन लफ़्ज़ जे करे इहो मुफ़क्किरनि जी ॿोलीअ जे माहिरनि इहो चयो त हीअ ॿोली जेका आहे संस्कृत खां बि अॻे जी ॿोली आहे। हीअ 78 लफ़्ज़ उहो आहे जेको घणो आगाटो आहे ऐं घणो पुराणो लफ़्ज़ आहे। त इहे हिकु तरफ़ त इहो लफ़्ज़ जो वर्जाउ ॿोलीअ खे बि जीआरण जे बराबरि बि आहे। वरी अॻिते उन शेर में ॾाढो ख़ूबसूरत आहे, तंहिंजे करे मुकमिल कंदुसि। आयो वियो सिकंदर सेवण अञा उते आहे, हू खीर तर खड़ो आहे, वेंदा रहिया विनासी। त अहिड़े तरीक़े सां सचल जो असरु वरी कुझु हिन तरह सां बि असांखे ॾिसण में थो अचे, जेको उन जे सिट्रुनि मां, उन्हनि जे लफ़्ज़नि मां जेको चस आहे उहो वठे थो, या फ़िक्री ॻाल्हि जो थोरो पंहिंजे अंदाज़ सां बयानु आहे। मिसाल सचल साईं जो हिकिड़ो शेर आहे त वक़्तु उहा इहा थी वेर दूई दूर करण जी। हुते ॻाल्हि ॿी आहे, पर वक़्तु ऐं वेर जे जेको तसवुरु आहे त उहो गुज़री रहियो आहे, ख़तमु थी रहियो आहे, उहो उन्हनि सिट्रुनि जे माना अंदाज़ में शेख याज़ हीअं थो बयानु करे, वरी अचिणो नाहे सा जेका वीर वई, वरी अचणी नाहे सा जेका वीर वई, ॾिस हूअ वारी ढेर पंधु परे आहे पांधी आहे। हाणे उहा साॻी ॻाल्हि आहे, पर हुनजो पंहिंजो अंदाज़ आहे जंहिंखे उहो बयानु करे। मौज़ूअनि जे हवाले सां शेख याज़ पाण मुख़्तलिफ़ जाइनि ते लिखियो आहे त जेको सचल सरमस्त जो बयान जो अंदाज़ आहे उहो हिकु ताक़त ऐं बग़ावत जो अंदाज़ आहे। असां जेकॾहिं पंहिंजे दौर में अयाज़ खे ॾिसूं था त हुन जे खुलियल अंदाज़ ऐं हुन जे बयान जी जेका सघ आहे उहा उन ई सचल वांगुरु आहे, बेबाकी जंहिंखे चवंदा आहिनि। सच जो मौज़ू आहे, सचल साईं चयो त सचता मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे, कूड़ी दोस्तीअ जो दम बणे न वणे। ऐं सच जे हवाले सां शेख याज़ त केतिरा ई शेर चया आहिनि, जिन मां हिकिड़े जो मिसाल मां वक़्त जी निज़ाकत सां ॾींदुसि त सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे, कॾहिं फाहीअ चाढ़ियो वियो आहे, तॾहिं तेल कढ़ाईअ काढ़ियो वियो आहे, ऐं घाणे में पीढ़ायो वियो आहे। त इहो जेको सचल साईं जो फ़िक्र आहे, कंहिं न कंहिं अंदाज़ में असांखे शेख याज़ जे मथां मुख़्तलिफ़ सूरतुनि में नज़र अचे थो। शेख याज़ पंहिंजे दौर में जेतोणीकि तसवुफ़ सां हुन जी जो रवैयो ॿियो आहे, कपर तो कुन करे में शायदि इब्राहिम जोए साहब मुहाग में हुन जो तस्करो कयो आहे त हू चवे थो त क्लासिकल शाइर जेके आहिनि उन्हनि वटि छा आहे, तसवुफ़ आहे, ही मौज़ू आहिनि, मारवी आहे, ससुई आहे, पर जेतोणीकि उन मां थोरी हुन जी बेज़ारीअ जी चिणग अचे थी, पर साॻे ई वक़्तु वरी उहे साॻा मौज़ू हुन कपर तो कुन करे में मौजूदु आहिनि। हुन जो अंदाज़ अलबत मुख़्तलिफ़ आहे। त हाणे हीउ लहजो जेकॾहिं असां नाले ॿुधाइण खां सवाइ चऊं त हीउ कंहिंजो कलाम आहे त माण्हू हिकदमि सचल जो नालो खणंदो, काफ़र मोमिन नाया वो काफ़र मोमिन नाया, आउं भिटाई आउं दराज़ी साॻो रींहुं निभायां, काफ़र मोमिन नाया, साॻा सॾ वरायां यारो, साॻा सॾ वरायां यारो, सूर्य सेज सजायां वो, जीवन तुंहिंजो जोगी आहियां, जीवन तुंहिंजो जोगी आहियां,
ॻाल्हियूं तुंहिंजूं ॻायां वो काफ़िर मोमिन न आहियां वो काफ़िर मोमिन न आहियां। वाह त ही उहो ई अंदाज़ जेको लहजो उहो असांखे सचल साईं वटि जेको मिले थो उन जो पड़ाॾो ई चइजे त या पड़लाव आहे उहो असांखे ॿुधण में अचे थो शेख हयाज़ जी शाइरी मां। महिरबानी तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू खे असां वठी हलूं था डॉक्टर फ़ातिमा हसन ना। डॉक्टर फ़ातिमा हसन बि इलाही अरसो अयाज़ साहब सां रही आहे। अयाज़ साहब जी शाइरी ते उन्हनि जो बहितरीनु कमु आहे ऐं हिन ख़िते जी हिन बरे सगीर जी जेका क्लासिकी शाइरी आहे उन्हनि ते बि उन्हनि जी गहरी नज़र आहे। डॉक्टर साहब आप कैसे देखती है इस क्लासिक की शायरी का जो फ़िक्री पस मंज़र है उसको, और अयाज़ के यहाँ वो जो तख्लीकियत है, जो तख्लीकी सरचश्मे हैं अयाज़ के, उसको आप कैसे समझती हैं? शुक्रिया शेर मोहम्मद मेहरानी, और मैं इस फोरम का भी शुक्रिया अदा करूँगी जिसने एक बहुत बड़ा मौजू चुना है और हमें एक दफ़ा तारीख़ की तरफ झांकने का मौका दिया है कि किस तरह तख्लीकियत एक पूरी रिवायत और अपने अहद से मुतासिर होती है। शेख हयाज़ की सिर्फ़ एक लाइन की एक नसरी नज़्म है सिंधी में जिसका तर्जुमा है कि हर लफ्ज़ की एक रूह होती है जो सदियों से तरक्की पजीर है। वाह वाह। अब जिसका यकीन इस बात पे हो कि हर लफ्ज़ एक रूह रखता है जिसकी तरक्की पजीरी सदियों में होती है, तो आप ये सोचिए कि उसका अपना शेरी उसलूब और तख्लीकी रवैया क्या होगा। वो यकीनन रवायत से जुड़ा हुआ होगा। तो जब हम शेख हयाज़ के तख्लीकी रवैयों को देखते हैं तो हमें वो अपने अहद के तनाजुर में माजी से जुड़ा हुआ और आगे सफ़र करता हुआ महसूस होता है। और वो अहद कौन सा था? वो अहद था तरक्की पसंद की तरफ मराजियत का। तो शेख हयाज़ भी हमें मुकम्मल उस कारवा में शरीक नज़र आते हैं जो रिवायत से तरक्की पसंदी की तरफ जा रहा था, और वो उसका बार बार इजहार भी कर रहे हैं। बहुत खूबसूरत। अब हम अगर सिंध पर नज़र डालते हैं और सिंध की तारीख़ को देखते हैं तो हमें यहाँ दो वाज़े रो नज़र आती है। एक यहाँ के दरबार हैं। सिंध दरबार से खाली नहीं था, सकाफ़त दरबार में परवरिश पा रही थी, उसकी सरपरस्ती भी हो रही थी, और वो सारे लवाजमात दरबार में मौजूद थे जिससे सकाफ़त को बनाया और संवारा जाता है और उसे अशराफिया में ले जाया जाता है। और एक तरफ हमें वो दरबार भी नज़र आ रहे थे सूफिया के, जहाँ तख्लीकियत अवाम की शमूलियत से परवान चढ़ती है, और वो अवामी शमूलियत जो है उस सकाफ़त को हम आहंग करती है और एक इम्तिजाज देखती है अदब आलिया से लेकर अदब अवामिया तक। बहुत खूबसूरत। तो सिंध इन दोनों सूरतों में बैक वक्त माला माल था, खा वो सचिल की शायरी हो, खा वो शालती बिटाई की शायरी हो, खा वो वहाँ से ये करती हुई इर्तिका पाती हुई या अपने अहद से जुड़ती हुई तरक्की पसंदी की तरफ आ रही हो। अब इस रवैये को हम अगर वाज़े तौर पे देखते हैं तो हमें नज़र आता है कि शेख हयाज़ अपने हम असर जो तरक्की पसंद शोरा है उनके भी असरात कबूल कर रहा है, और जो रिवायत के लोग हैं उनके भी असरात कबूल कर रहा है, और वो फ़ारसी भी जानते हैं, ज़ाहिर सिंधी उनकी ज़बान थी, इसके अलावा ख़ित्ते की जितनी बोलियाँ थी वो जानते थे, लेकिन जो उनको फ़ारसी भी जो उस अहद की एक अशराफिया के लिए ज़रूरी ज़बान थी, दरबार की ज़बान थी जो पढ़ते थे, जिसमें तालीम हासिल करते थे, अरबी से वाक़फ़ियत थी। इसके बाद उनकी उर्दू पर इतनी दस्तरस थी कि जब उनका पहला मजमूआ आता है तो वो उर्दू में होता है। अच्छा, अब उस मजमूए का नाम भी आप देखिए, बूवे गुल नाले दिल। अब ये क्या है? ये गालिब का शेर है, बूवे गुल नाले दिल दूधे चिराग़े महफिल, जो तेरी बज़्म से निकला सो परीशा निकला। अब ये एक ही शेर है जिस पर गालिब पर भी एतराज़ है कि ये हाफिज़ का है, उन्होंने हाफिज़ से लिया है। तो ये नहीं है कि वो उन्होंने दानिस्ता लिया है,
وہ آ رہا ہے، وہ الفاظ آ رہے ہیں، وہ روح آ رہی ہے اور وہ ہمارے عہد سے جڑ رہی ہے. تو یہ جو غالب کے اثرات ہیں وہ ہمیں شیخ حیاض کے بالکل واضح نظر آ رہے ہیں. اس کے بعد یہ ہے کہ شیخ حیاض کو یہ بھی تھا کہ وہ بہت ہی بامطالعہ تھے. یعنی اس شخص کو ہم دیکھتے ہیں، جب ان کی شاعری کو دیکھتے ہیں اور ان کے جو حوالے ابھی دیے جا رہے ہیں تو وہ اتنے بامطالعہ تھے. اور پھر اس کے بعد ایک نابغہ ذہن تھے، ویری انٹیلیجنس، جینیس. اس کے بعد پھر وہ جو جدید تعلیم ہے اس سے بھی وہ وابستہ تھے. تو اس سارے امتزاج سے جو شیخ حیاض کی شاعری کا کینوس ہے وہ اتنا وسیع ہوتا ہے کہ ہم ان میں اثرات کیوں ڈھونڈ رہے ہیں. وہ اثرات نہیں قبول کر رہے ہیں، اثرات کے ساتھ ساتھ وہ تو ان لوگوں سے الجھ بھی رہے ہیں جو ماضی کی روایات ہیں. اس میں جہاں جہاں وہ یہ دیکھتے ہیں کہ جہاں ان کو اختلاف کرنا ہے یا ان سے کچھ استفادہ کرنا ہے یا کچھ رد کرنا ہے تو وہ بھی وہ کر رہے ہیں. تو وہ جو وابستگی ان کی وہ ارتقاء کی نشاندہی ہے. اور کئی زبان اور ادب سے شناسائی شاعر کے اپنے تخلیقی کینوس کو نہ صرف وسیع کر رہی ہے بلکہ وہ اسے استفادہ کرتے ہوئے اور نام بھی لے دیتے. اتنا اعتماد ہے کہ وہ ان کا نام بھی لے لیتے ہیں. اور جب میں ان کی نثری نظموں کا ترجمہ کر رہی تھی تو مجھے لگ رہا، میں نے دیکھا کہ وہ عربی، فارسی، اردو، ہندی اساتذہ کے اعلانیہ خوشے چینی کر رہے ہیں. بہت خوبصورت. یہ نہیں ہے کہ وہ چھپا کے کر رہے ہیں. اس کے بعد پھر وہ یہ بھی کرتے ہیں کہ انہیں اپنے عہد کی روز سے جوڑتے ہیں، نثری نظم لکھ کر انہیں جوڑ رہے ہیں. اس کے بعد وہ غالب کو مخاطب کر کے بھی کہتے ہیں، غالب سے بھی الجھتے ہیں جس کے وہ اثرات قبول کر رہے ہیں. کہتے ہیں عظیم شاعر تو نے یہ کیسے بھلا دیا کہ سارا اقتدار ایک مشت خاک، ساری دولت رنگ کا قفس ہے، فقط نالے نارسا میں ہی تیری نجات ہے. غالب کا شعر یاد کریے، دوست دار دشمن ہے اعتماد دل معلوم، آہ بے اثر دیکھی نالا راب نہ رسا پایا. تو شاہ لطیف بھٹائی سے تو جو ان کا لگاؤ ہے وہ اپنی جگہ ہے ہی، وہ اس کو تو اپنا امام ہی سمجھتے ہیں. اس پر تو میں بات کروں تو پورے آپ کا سیشن اس پر چلا جائے گا کہ وہاں سے وہ کیا کیا اثرات لے رہے ہیں. لیکن جو شیخ حیاض نے، میں ایک چیز کو ضرور اجاگر کرنا چاہوں گی اور وہ ہے شیخ حیاض کی نثر، اردو نثر. اور وہ نثر جو انہوں نے مقدمے میں لکھی ہے شاہ جو رسالے کی، اور اس سے پتہ چلتا ہے کہ ان کو بہور پہ، جو فارسی بہور ہے، جو عربی بہور ہے، اس کے ساتھ جو ہندی جو سنگیت ودیا ہے، چھند ودیا ہے، اس پر جو دسترس تھی. پھر سارے دنیا کے شعرا پہ. بہت خوبصورت میڈم. اساں جے سیشن میں سائیں نسیم الغنی ساتھی صاحب سنگے جوائن کیا ہے، سائیں شیر محمد مہر صاحب جن آیا ہیں کھین بھلیکار. تمام خوبصورت سیشن ہے. پر حقیقت یہ ہے تو ایاز ایترو گھن رکھو ہے، ایاز ایترو تو وسیع ہے. ایک تو ان جو مطالعو ایڈو وسیع ہے، بیو ان جو مشاہدو ایڈو گہरो ہے، ٹی ان جی پریزنٹیشن جیکا ہے وہ کمال جی ہے. تو ایاز ظاہرہ ایڈو وڈو موضوع، بلکہ ہتے یونیورسٹی جا استاد ویٹھا ہیں، میڈم ریحانہ نذیر ویٹھی ہے، خود میڈم امر سندھو ویٹھی ہے، ڈاکٹر عابدہ ویٹھی ہے. تو ہن موضوع تے PhD کرائے سکجے تھی جیترو خوبصورت ہی موضوع ہے. جہیں بھی وہ موضوع انتظامیہ میں سلیکٹ کیا ہے تو یقیناً مجھے ہن موضوع تے سوچیندے ویچاریندے ایکڑی PhD جو عنوان مجھے ساموں آयो تو ہن تے یقیناً PhD تھی سکے تھی. ایاز جو مطالعو ایڈو گہرو ہے، हुन 100 खां मथे जेके ॿाहिरियां स्कॉलर आहिनि, ॿाहिरियां जेके फिलोसोफ आहिनि, उन्हनि खे खयो आहे. हीरा त ॾिसो जे नाले सां बख़्शल बाग़ी हिकिड़ो ख़ूबसूरत किताब तरतीब ॾिनो आहे, असां वटि मौजूदु आहे. तमामु घण रुखो शाइर आहे. ज़ाहिर आहे इन एॾे वॾे शाइर खे असां हिन हिकिड़े नंढड़े सेशन में त नथा जेको आहे सो में कंक्लूड करे सघूं. पर बहरहाल अयाज़ जे इन मौज़ू ते असां हिकिड़ी FIR कटाई आहे जंहिं ते तफ़्तीश असांजा यूनिवर्सिटी जा उस्ताद कंदा या जेके यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द हिते आया आहिनि जिन खे मौज़ूअनि जी नवनि मौज़ूअनि जी तलाश हूंदी आहे त उहे इन मौज़ू ते वधीक कमु करे सघंदा. ऐं अयाज़ जो आख़िर में हिकिड़ो तराइल पढ़ंदुसि ऐं ॻाल्हि खे इन सां गॾु न रुॻो बर सगीर जे फ़िक्री सरशतनि पर मग़रबी जेके फ़िक्री उहो अञा अलॻि पासो आहे. उहो तमामु उहो हिकिड़ो अञा अलॻि मौज़ू आहे. अयाज़ चयो त
ख़बर न आहे त छा मौत अधु बुड़ी आहे। अयाज़ कोन्हे को पर अयाज़ आहे। ख़बर न आहे त छा मौत अधु बुड़ी आहे। ख़बर न आहे त जुमिलो किथे खुटे थो पियो। ख़बर न आहे त कंहिं पिंड जी कुड़ी आहे। इन सां प्रीत संदम हीअं छो जुड़ी आहे। पिंड जी कुड़ी कंहिं ॻोठाणी छोकिरी, पंजाबी लहजो अयाज़ वटि। उन सां प्रीत संदम हीअं छो जुड़ी आहे। कॾहिं न चैन सां बीठी संदम खुड़ी आहे। ख़बर न आहे किथे सिलसिलो टुटे थो पियो। ख़बर न आहे केॾांहुं हूअ मुड़ी आहे। ख़बर न आहे त छा मौत अधु बुड़ी आहे। ऐं इंतिहाई थोराइतो आहियां नवीद संदीले साहिब जो, साईं मुख़्तियार मलिक साहिब जो, डॉक्टर फातिमा हसन जो, ताज जोए साहिब जो, डॉक्टर आबदा गांगरो जो। असां वटि टाइम कोन्हे को, न त महिरबानी रुगो चेन सिटरुनि जो हिकिड़ो मैसेज आहे अयाज़ जो, मूंखे ॾियणु ॾिजो इजाज़त। चए थो त माण्हूअ जी मनवर्तीअ वांगुरु दुनिया नेठि बदिलजी वेंदी। माण्हूअ जी मनवर्तीअ वांगुरु दुनिया नेठि बदिलजी वेंदी। धरती नेठि कबीरा तुंहिंजे चरखे वांगुरु प्यार कती। तमामु ख़ूबसूरत। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। लख लाइक।